मां वञा पियो हिकिड़ी जाइ ते त हमरा भॼंदो आयो साओ पटको ॿधल हुजेसि वॾो भॼंदो आहे मूंखे चए मौलाना मौलाना बि मां तोखे सुञातो आहे तूं हुननि जो आहे न मां चयो हुननि माना चए वहाबी जेके ॿुधंदा मां चयो वहाबीअ जी माना चए वहाबी जी माना बाबा भुलल मां चयो न ईअं त टोपीअ जी माना सुथण ईअं थींदो टोपीअ जी माना सुथण थींदी वहाबीअ जी माना बि भुलल मां चयो न थींदी वहाबी वहाब नालो अब्दुल वहाब रखंदा आहियूं न वहाब नालो ला तुज़िग क़ुलूबना बाद इज़ हदैतना आहे न क़ुरान शरीफ में इन्नका अंतल वहाब रब तू ही वहाब आहे वहाब जी माना बख़्शण वारो बग़ैर इवज़ जे बख़्शण वारो वहाबी में ये निस्बत जी आहे यानी अल्लाह वारो अब ॻाल्हि सम्झो था कंद कोटी माना कंद कोट वारो हा साईं शिकारपुरी माना शिकारपुर वारो कराचवी माना कराचीअ वारो पाकिस्तानी माना ये जेका है वारे जी माना रखंदी आहे पाकिस्तानी माना पाकिस्तान वारो वहाबी में ये जी माना वहाब वारो यानी अल्लाह वारो अब ॻाल्हि सम्झो था मां चयो बाबा ठीकु आहे तूं असांखे वहाबी सम्झे जेको चएसि मूंखे तव्हांखे थोरो सम्झाइणो आहे मां चयो सम्झा सम्झजे सुठी ॻाल्हि आहे ज़िद न कजे दीन में ज़िद न आहे दीन में सम्झ जी ॻाल्हि आहे मां चयो सम्झा चए मौलाना तव्हांजे घर जे पासे सां 11,000 जो खंभो वञे पियो तारा 11,000 बिजली वञे पई डायरेक्ट उन में कुंडी 11,000 में विझी तूं बिजली हलाईंदे अब हलाईंदो हल्दी पखा पखा सड़ी वेंदा न मां बि चयो यार हित न हल्दी सड़ी वेंदा चए पोइ छा कंदे मौलवी मां चयो पोइ ट्रांसफार्मर लॻंदो छा लॻंदो ट्रांसफार्मर लॻंदो चएसि पोइ मां चयो ट्रांसफार्मर पोइ असांखे 220 बिजली हल्की करे ॾींदो जंहिंसां पखो बि हलंदो बल्ब बि ॿरंदो फ्रिज बि हलंदी इस्त्री बि हलंदी बिजलीअ जूं सभु शयूं हलंदियूं चए बसि सम्झी वई न मौलवी मां चयो अलाए छा सम्झो असां थुल्हे दिमाग़ वारा आहियूं खोले सम्झा छा मतिलबु इन जो चए न सम्झे मां चयो न सम्झा वरी खोल सम्झा चए मौलवी साहब अल्लाह सम्झ 11,000 जी तार आहे ट्रांसफार्मर सम्झ पीर आहिनि पीर लॻंदा त अल्लाह जो फ़ाइदो मिलंदो न त टके जो फ़ाइदो न मिलंदो माना अल्लाह खे 11,000 बनाए पीर खे ट्रांसफर मूंखे ॾाढी खिलण आयो पर चुम यार तूं वाह जी ॻाल्हि मूंखे सम्झाई आहे मां बि तोखे पोइ सम्झाईंदुसि त हिकिड़ो भॼंदो आयो ॿियो मौलवी साहब हिन तोखे सम्झाए न सघियो आहे हे ग़लति ॻाल्हि आहे तो हाणे अलाह ट्रांसफार्मर अलाह साईं खे चवां बिजली आहे बिजली त पैदा थींदी आहे अलाह पैदा बिजली त ईंधन खाईंदी आहे गैस ते हलंदी आहे या पाणीअ ते हलंदी आहे बिजली त साईं खे चवां कुझु न कुझु खाईंदी आहे अलाह खाइण खां त पंहिंजो माण्हू पाण उनखे रद्द पियो करे साईं हिन मिसाल ग़लति ॾिनो ट्रांसफार्मर बनाए थो पीरनि खे इहो ठहे नथो हे ग़लति थो चवे बाबा मां सम्झायां मां चयो तूं सम्झा भला अब हिन वरी ॿिए नमूने सम्झायो चए मौलवी साहब न सम्झो तूं हिन जी ॻाल्हि न सम्झी हिन ग़लति बि ॻाल्हायो कुझु मां चयो तूं सम्झा चए मसइलो इहो आहे तव्हांजो वॾो वज़ीर कहिड़ो आहे अॼुकल्ह मां चयो काइम अली शाह वॾो वज़ीर आहे सिंध जो अब वॾो वज़ीर तव्हांखे ख़बर आहे न असांजे सिंध जो वॾो वज़ीर काइम अली शाह हिते महर बि हुयो कंहिं ज़माने में सिंध जो वॾो वज़ीर हाणे काइम अली शाह आहे मूंखे चए मौलाना काइम अली शाह सां जो तोखे मिलणो हुजे भला पोइ पर्सनल सेक्रेटरी हूंदा पटेवाला हूंदा ॿाहिरां साईं खे चवां के नायक हूंदा के मुंशी हूंदा पहिरियों उन्हनि सां मिलंदे कि ईअं डायरेक्ट तोखे वज़ीर आज़म वज़ीर आला सां मिलण छॾींदा
मां चयो न छॾींदा ज़रूरु हेठियुनि सां मिलणो पवंदो जे बसि पोइ सम्झी वञे न मौलवी ॻाल्हियूं पोइ छो हीअं हेठि मथे कंदो आहे मां चयो बाबा छा सम्झायूं इहो मूंखे थोरो खोले सम्झा असां थुले दिमाग़ वारा जे न सम्झे मां चयो न जे काइम अली शाह सम्झ अलाह पटे वाला सम्झ पीर पटे वालनि सां मिलंदे त पोइ अलाह मिलंदी काइम अली शाह बि मिलंदी पीरनि सां मिलंदे त हाणे तव्हां सम्झाए बीठो कंहिं किताब मां बैला जी मिलंदी आहे कंहिं मां ज़ूला जी मिलंदी आहे कंहिं मां केमिस्ट्रीअ जी तालीम मिलंदी आहे सॼे दुनिया जा किताब मखलूक सम्झाईंदा आहिनि रब सम्झाइण वारो किताब चओ ही क़ुरान मजीद आहे अलाह काथों सम्झ में ईंदो मां चयो काइम अली शाह खे औलाद आहे कंहिंखां ॼायो हूंदो काइम अली शाह अंदर आहे त ॿाहिरि जी ख़बर नाहे काइम अली शाह खे पटे वालनि जी ज़रूरत आहे छो त उहो मोहताज आहे ऐं रब समद बेनियाज़ आहे लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद न कंहिंखां ॼायो आहे न उन खां का शइ ॼाई आहे न उन जो को रिश्तेदार बि आहे उहो अकेलो रब आहे ऐं रब क़ुरान में फरमायो फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल रब जे लाइ मिसाल न मारींदा कयो लैस कमिस्लिही शैउन रब जो को मिसल मिसाल नाहे रब जो को मिसल मिसाल चओ कुल हो अल्लाह हो वो अकेलो आहे उन सां मिसाल कंहिंजो बि हेॾे हेॾे मां चयो तूं बि मिसाल ॾिनो हाणे मां तुंहिंजे जे लाइ मिसाल ॾियां थो तुंहिंजे अकुल जो जंहिंसां सम्झायो मां चयो हमरा हो खजीअ ते चढ़ी वियो डिघी खजी अबे ॾाॾे वारी वियो चढ़ंदो हाली चढ़ंदो वियो चढ़ंदो चोटीअ ते ॾोकनि ते पहुतो जॾहिं खाधे हेठि ॾिठे जाबोड़े मरां थो यार मां लही न सघंदो मां हेलीकॉप्टर घुरायो चिंबड़ियो पियो आहे खजीअ में ॻोठ जे चङे मुड़ुस खे चऊं साईं अधु कलाकु थियो आहे चंडो चिंबड़ियो पियो आहे हिनखे लाहे त ॾियो ख़ुदा खे मञो लाहे त ॾियो चङो मुड़ुस वरी सियाणो जहिड़े कढोड़े खट जी वाढ खट जी वाढ कढियऊं वाढ सम्झो था न हिन ॾे उछलियो हाणे वठे छोरा ॾक न कुती जा पुछ पाण चढ़ी वियो आहे ॿधे पंहिंजी त चेल में ॿध त लाहियूं वीचारे ॾकी ॾकी चेल में ॿधे छिके ॿधो चिंबड़ियो पियो आहे हेॾो 5 माण्हुनि खे चेड़े छिकी ॾियोसि हो चवे मां मरी वेंदो मां चए न मरजे असांजो तजुर्बो आहे अवाही वठी वियो छिकी ॿियारे हमराह जो किरियो त संद संद जुदा थी वियुसि हुनखे चयूं चङे मुड़ुस खे चंद्रा हे छा मामिलो तूं माण्हू मारे विधो जे अदा क़िस्मत हिन हमराह जी ॾुखी ही असां खूह मां त खोड़ कढियासीं वाढ सां खूह मां खोड़ कढियासीं अरे काॾे खूह त काॾे मथे जी ॻाल्हि काॾे काइम अली शाह त काॾे रब्बे ज़ुल जलाल काॾे पीरान पीर त काॾे जुमो फ़कीर चंद्रा मिसाल ॾियण बि तोखे मां चयो न आयो त ॾाढा खिलनि पिया यार मौलवी ॾुखियो आहे तूं असां बाबा वञ पंहिंजो कमु कर सम्झो छा मां चयो क़ुरान सम्झायो न चरिया दलील आहे क़ुरान जो या हदीस जो दलील आहे 4 दलील आहिनि हिते थोरो समझो हिकिड़ो दलील क़ुरान ॿियो हदीस टियों इजमाए उम्मत जंहिं ॻाल्हि जे मथां उम्मत जा उलमा गॾिजी पवनि उहो बि शरीयत आहे من يشاقق الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم जेको उलमा जे इमामनि अॻवाननि खे नथो मञे चए थो मां डायरेक्ट क़ुरान हदीस खे समझदुसि इहो चूत आहे इहो टाप जो चूत आहे हिनखे सम्झ में न ईंदी ॻाल्हि क़ुरान शरीफ़ खे डायरेक्ट तूं सम्झी नथो सघे पुट हिन जे लाइ उस्ताद खपे अब हे क़ुरान ईअं डायरेक्ट लथो या हिन सां गॾु नबी उस्ताद बणिजी आयो नबी वरी कंहिंखे पढ़ायो या बसि ईअं हवा में ॻाल्हियूं छॾे ॾिनियूं वरी उन्हनि कंहिंखे पढ़ायो इहे सभु सिस्टम आया हे क़ुरान असां ताईं
उन्हनि उस्तादनि जे ज़रिए आयो आहे जेको चवे त डायरेक्ट मां क़ुरान खे समझदुसि इहो चूत आहे। मां दोस्तनि खे चवंदो आहियां नोट 3 क़िस्मनि जा आहिनि। हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखो, नोट 3 क़िस्मनि जा आहिनि। नोट हिकिड़ा भुट्टे जे अयूब जे दौर में हुया, भुट्टे साहब उन नोटनि खे बदिलायो। तव्हांखे ख़बर आहे नोट बदिलिया हा न भुट्टे जे दौर में, जेके वॾा आहिनि उन्हनि खे यादि हूंदो। ॿुधो, हिकिड़ो नोट आहे उहो जेको अॻु में मंज़ूर शुदा हुयो पर हाणे रिजेक्ट थी वियो आहे, हाणे नथो हले। ॿियो नोट आहे जेको तव्हां असां वटि हले थो। टियों नोट आहे जेको ईद जे ॾींहुं ॿार टके टके में वठी ईंदा आहिनि, रुपए जा 10 दाणा 100 जा नोट, जाली नोट। नोट घणा थिया? हिकिड़ो अॻु में हलण वारो जेको मनसूख थी वियो, हिकिड़ो हलंदड़, ऐं टियों आहे जाली नोट। ॿुधो, मुंहिंजी दावा आहे त बिदअती वटि, बरेलवी वटि जाली नोट आहे। न हदीस जो दलील अथसि न बाबा। 12 जेका आहे रबीउल अव्वल जी असां बि मल्हाईंदासीं, ख़ुदा जो कसम ज़िद न आहे। जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ खां को ॾेखारे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ 2 साल 12 रबीउल अव्वल 2 साल उन जी गवर्नमेंट में आयूं, 2 दफ़ा 12 रबीउल अव्वल आई, अबू बकर सिद्दीक़ न मल्हाई। हज़रत उमर जे ज़माने में 10 साल 10 दफ़ा रबीउल अव्वल आई, हज़रत उमर न मल्हाई। हज़रत उस्मान जे ज़माने में 12 दफ़ा रबीउल अव्वल आई, हज़रत न मल्हाई। हज़रत अलीअ जे ज़माने में 6 दफ़ा रबीउल अव्वल आई। बाबा इमामनि बुज़ुर्गनि इन्हनि खुलफाए राशिदीन खां मथे असांजो दीन आहे छा? उहे जेका शइ नथा कनि त तोखे सबूत न आहे त इहो नोट जाली आहे। इहो नोट बरेलवी बिदतीअ वटि नोट जाली आहे, न हदीस जो दलील आहे न क़ुरान जो दलील आहे। छा आहे? मुल्ला चवे थो अबो ॾाढो कंदो अचे थो। अबो ॾाढो दलील आहे छा? इहो त काफ़िर बि चवंदा इन्ना वजदना आबाअना व इन्ना अला आसारिहिम लमुतदून। असां अबे ॾाॾे जे तरीक़े हूं नबी मोहम्मद जे कॾ न पवंदासीं। नोट आहे रिजेक्ट थियल। निमाज़ पढ़ंदा आहियो, ॿुधो, निमाज़ पढ़ंदा हुआ पहिरें ज़माने में हुजूर जा सहाबी ॻाल्हाईंदा बि हा। इब्तिदा में निमाज़ पढ़ंदा, पासे में ईंदो हो को हमरा, अबा घणियूं रकातूं पढ़ी विया हो? त हे निमाज़ में चवंदो अड़े 3 पढ़ी विया हूं अबा। अजय वरी थू खंगारा बि सटींदो निमाज़ में। अजय परवाह न, ईअं हलंदो हो कमु। ॻाल्हाईंदा ॿिया, हथ मथे बि कंदा, घड़ी घड़ी अल्लाह अकबर में। इहे सभु इब्तिदाई हूं। हुजूर जन क़ुमू लिल्लाहि क़ानितीन, क़ुरान नाज़िल थियो रब जे अॻियां क़ानितीन जी माना साकितीन, ख़ामोश थी बीहो। जॾहिं इहा आयत नाज़िल थी त पहिरियूं ॻाल्हियूं बंदि थी वयूं। हाणे को ॾेखारे त हदीस में आहे त निमाज़ में ॻाल्हाए सघिजे थो, चवंदासीं हदीस में आहे पर पोइ इहा बंदि थी वई, इहो रिजेक्ट थियल आहे। हदीस में लिखियो पियो आहे जेको चवंदो आहे चूत माण्हुनि खे गुमराह करे थो। जेकॾहिं चए थो मां बुखारी खे मञा थो, बुखारी खे मञा थो, बुखारीअ में लिखियो पियो आहे ॻोह नबीअ जे सहाबा खाधी। ॻोह सम्झो था? पोइ इहो खाए न, हा हा खाइनि, ॻोह खाइनि माण्हुनि जे अॻियां पचाए करे। असां बाबा इहा रिजेक्ट थियल ॻाल्हि आहे। पहिरें ज़माने में हुई, तहावीअ में हदीस आई त ज़ब हराम आहे, असां हिनखे हुरमत खे पोइतो रखंदा आहियूं। हिलत अॻु में हुई, हुरमत जेका ईंदी उनखे मनसूख समझदासीं त हुरमत वारी हदीस उन हदीस खे मनसूख करे छॾियो, चवंदासीं त इहो रिजेक्ट थियल नोट हिन जे हथ में आहे। जेके नोट रिजेक्ट थी विया। ऐं देवबंदीअ जी माना इहा आहे त हलंदड़ नोट जेको सिक्को नोट आहे, ख़ुदा जो कसम उलमाए देवबंद को फिरको न आहे, तहक़ीक़ जो नालो आहे। जंहिं क़ुरान हदीस में सोचे सम्झी इमामनि खां उहे ॻाल्हियूं अख़ज़ कयूं जेके हक़ ऐं सच ते मबनी हूं, उन तहक़ीक़ जे नाले ते जेको नोट हली रहियो आहे न, इंशा अल्लाह सिधो जन्नत पहुचाइण वारो। सुभान अल्लाह। ए भुला न माण्हुनि खे त कुल हु अल्लाहु अहद में रब जी ज़ात, उन्हनि खे जवाब ॾिनो त उहो अल्लाह अकेलो आहे,
उन सां कोई शरीक रब सुञातो वेंदो त क़ुरान सां, हदीस सां, इजमा सां, क़यास सां। जेकॾहिं इहे 4 शयूं जेकॾहिं तुंहिंजे हथ में न हूंदियूं त पोइ तूं बेकार।